नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कोडिजी में ख़बर ॾींदा हलूं त साल 2016 खां हलंदड़ ज़मीन जी मालिकी तां ॿिनि धुरियुनि जो तकरार ऐं दावा अॼु डप सां ज़ाहिर थी वियो। कुझु साल अॻु शाहिद हुसैन परियो, काका परियो ऐं उस्ताद गुलाम अकबर सर्वे नंबर 366, 475, 374 मालिक पठान नज़ीर हुसैन गोपां खे वेकरो करे ॾिनो हो, जंहिं ते गोहिनूर गोली पिणु मालिक हुजण जी दावा कई है। अॼु डीसी खैरपुर जे हुक्म ते माप कराई वई है। तालके कोडिजी में हलंदड़ हुयो ज़मीन जो जेके बियादरनि में असां जेके प्रॉपर्टियूं वरितल हुयूं उन में 5-7 खातेदार हुयासीं। 2016 खां वठी हे मसइलो हलंदड़ हुयो गांवर गोले जो। ऐं मुंहिंजी जेके दोस्त आहिनि उस्ताद गुलाम अकबर सुनो साहब आहे, मालिक हुसैन पठान साहब आहे, काको हुसैन उर्फ नज़ीर, शाद भाई परियो, इन्हनि जी ज़ाती अबे ॾाढे जी मिल्कियत हुई जो इन्हनि दोस्तनि असांखे ख़रीद करे ॾिनी। ऐं हिन महिल जेको बि अॼु मसइलो थियो आहे SHO कोडिजी असलम हुसैन लागारी साहब जी सरपंच में मुख्तियार कार कोडिजी ऐं SSP खैरपुर ऐं रेवेन्यू अमलदार, अॼु जेका सर्वेवरनि सर्वे कई आहे असांजे 366 जी जेके असां वटि ऑलरेडी हे खाता आहिनि, जेके असां वटि पंहिंजा खाता आहिनि, उन्हनि जी अॼु माप तोल थी आहे त गांवर गोले जो असांजे सरज़मीन में या असांजी माप में को बि इंच न आयो आहे। ऐं असां जेका अॼु कॉन्फ्रेंस कयूं था SSP के लख लख मुबारकूं ॾियूं था, SHO कोडिजी के असलम हुसैन लांगा के, असलम हुसैन लगारी साहब के, ऐं उनजो जेको अमलो आहे कोडिजी ऐं DSP सनावला सरकी साहब के। हे जेको अॼु इंतज़ामिया असांजी हिन बहाली में आई आहे, अल्लाह से उन खे लख लख विदायूं ॾींदो। ऐं हे जेके असां दोस्त सभु गॾिया आहियूं, अमुन आहे असां कोडिजी में तालके कोडिजी में परमन। हे जेको असांजी अॼु बाप तोल थी आहे सर्वे नंबर 366 जी आहे। ऐं इहे जेके आहिनि हे खाता आहिनि 366 जा आहिनि। हे जजमेंट बि 366 जी आहे, जेको असांखे जज साहब बि लिखी ॾिनो हो त बाबा हीअ आहे 366 जी जेका रजिस्ट्री आहे, तव्हांजी जेके पाण खातेदार आहियो उहा असांजी पंहिंजी मिल्कियत असांखे मिली। ऐं इहा शइ जेका आहे SSP खैरपुर खे ऐं DC साहब खैरपुर खे, SHO कोडिजी खे ऐं DSP कोडिजी खे, मुख्तियार कार SDM कोडिजी खे लख लख वधायूं आहिनि, जेको पंहिंजो असांखे हक़ मासूल थियो आहे। ऐं हिन महिल ताणी कंहिं बि SHO अहिड़ी कारकर्दी न ॾेखारी आहे जीअं असलम हुसैन लगारी साहब ॾेखारी आहे। अलाह साईं उन ते क़ुर शरीफ़ ते अॼु असांजो मसइलो हल थी वियो आहे। ऐं हे अमुन ऐं जेको बि पैगाम पहुतो आहे अमुन जो पैगाम पहुतो आहे। ऐं इहा जेका अॼु कॉन्फ्रेंस असां कयूं था अमुन एहतजाज जी कयूं था, जो हिन महिल असांखे पंहिंजो हक़ मिलियो आहे। पंहिंजो 366 जा खातेदार बि आहियूं ऐं ऑलरेडी असांजा कौज़ा बि आहिनि। ऐं हे जेका बि मीडिया साहिब असां ट्रायल कयूं था SHO कोडिजी जे तरफ़ कयूं था ऐं DC साहब खैरपुर जे करे कयूं था, SSP साहब खैरपुर जे लाइ कयूं था, त हे जेको असांजो सर्वे डिपार्टमेंट आहे उन्हनि बि क़ुर शरीफ़ ते रखी असांखे सर्वे जी माप कढे ॾिनी आहे त इन में गांवर खान गोले जी मिल्कियत असां में न आई आहे। इहा ऑलरेडी असांजा पंहिंजा चीनियन खाता आहिनि। असां इहा कॉन्फ्रेंस कयूं था जेको असांजो रिकॉर्ड ते रखियो वञे ऐं उन खां बावजूद में मुंहिंजा दोस्त वेठा आहिनि जेके इहे ॻाल्हाइणु चाहिनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।